बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में हर शइ जो बंदोबस्तु कंदो आहे ऐं बंदोबस्तु करणु ॼाणींदो बि आहे। मिसाल तौरु किथे उनखे वञिणो आहे त सभ खां पहिरियां उनजे ज़हन में सवारीअ जो लफ़्ज़ ईंदो आहे त हू पंहिंजी सवारीअ जो बंदोबस्तु थो करे। बाइक हुजे, कार हुजे, रिक्शा हुजे या खणी कोच हुजे, पर पंहिंजो बंदोबस्तु उनजे ज़हन में ज़रूरु हूंदो आहे। त जीअं सियारे अचण खां पहिरियां हू पंहिंजे गरम कपिड़नि जो बंदोबस्तु कंदो आहे, पंहिंजे लाइ जोराबा वठंदो आहे, पंहिंजे लाइ बूट वठंदो आहे, गरम टोपी वठंदो आहे, जैकेट वठंदो आहे। मतिलबु हू पाण खे महफ़ूज़ करण लाइ माना सभु बंदोबस्तु कंदो आहे। ईअं ई गर्मीअ जे अचण खां पहिरियां थधनि कपिड़नि जो बंदोबस्तु कंदो आहे। अगरि उनखे गाॾी आहे त सोचींदो आहे त AC ठारायां। अगरि ऑफ़िस में पखो हले थो, अगरि गर्मी वधी थी वञे त हू सोचे थो त मां हाणे AC हणायां। गाॾीअ में AC, ऑफ़िस में AC। अगरि घरु अचे थो AC कोन्हे त वरी घर जे लाइ बि AC जो बंदोबस्तु थो करे। ऐं राति जो सुम्हण खां पहिरियां सुबुह जे नाश्ते जो बंदोबस्तु कंदो आहे। अंडो थियो, डबल रोटी थी, मानी थी, छोला थिया, कुझु बि मतिलबु सुबुह जी तयारी उहो अॻु में करे थो छॾे। रमज़ान शरीफ़ में अफ़्तारी करण खां पहिरियां पंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्तु कंदो आहे। पकोड़ा थो वठी अचे, छोला थो वठी अचे, शरबत थो वठी अचे, जूस थो वठी अचे, फ्रूट थो वठी अचे। मतिलबु सभु शइ जो बंदोबस्तु करणु ॼाणे थो। ईद अचण खां पहिरियां पंहिंजे लाइ कपिड़नि जो बंदोबस्तु कंदो आहे, खाधे पीते जूं शयूं पंहिंजे लाइ जमो कंदो आहे। बारिश अचण खां पहिरियां पंहिंजे छत जी लीकेज चेक कंदो आहे त जीअं मां पाण खे महफ़ूज़ कयां, पंहिंजे बचड़नि खे महफ़ूज़ कयां। बारिश में ॿाहिरि निकिरण खां पहिरियां छटीअ जो बंदोबस्तु थो करे। ऊंदहि में निकिरण खां पहिरियां पंहिंजे लाइ टार्च जो बंदोबस्तु थो करे। इन सभिनी शयुनि जो बंदोबस्तु इंसानु पंहिंजी ज़िंदगीअ में करे थो, आर्ज़ी ज़िंदगीअ में। मगर अफ़सोस, इंसान खे जिते मुस्तक़िल रहणो आहे उतां जी का बि तयारी कोन्हे, को बि बंदोबस्तु कोन्हे ऐं उते इंसानु ग़फ़लत कयूं बीठो आहे। इंसान जो हेॾो वॾो दिमाग़ु आहे त इहो नथो सोचे त हीअ मुंहिंजी आर्ज़ी ज़िंदगी आहे। मां हिते कुझु बि कयां, हीअ सभु शइ फ़ना थियणी आहे। हे मुंहिंजे कंहिं बि कम जी कोन्हे। हे मुंहिंजे आर्ज़ीअ जूं ख़ुशियूं आहिनि, आर्ज़ी सहूलियतूं आहिनि। मूंखे जिते मुस्तक़िल रहणो आहे, मुंहिंजी असुलु ज़िंदगी जिते आहे, क़यामत ताईं मूंखे जिते रहणो आहे, त मां उते पंहिंजे लाइ AC जो बंदोबस्तु कयां, रोशनीअ जो बंदोबस्तु कयां, त माना मां उते सुकून सां रही सघां। इंसानु केॾो होशियारु हूंदे बि ग़फ़लत में हलियो थो वञे। जिते मुस्तक़िल रहणो आहे उतां जो ध्यानु ई कोन्हे, विसरी थो वञे। हितां जे रंग रोशनियुनि में असुलु ज़िंदगीअ खे विसारे थो वेहे। ॾिसो, अलाह पाक तव्हांखे दिमाग़ु ॾिनो आहे। तव्हां सभु कुझु बुरो भलो पंहिंजो सोचे सघो था। वॾो सच इहो आहे त इंसानु जॾहिं ज़िंदगीअ में अचे थो, पैदा थो थिए, हिन जहान में त रोअंदो थो अचे ऐं जॾहिं वञे थो त राज रुवारियूं थो वञे, पोइ बि रोअंदो वेंदो आहे पाण। छो जो हू अणॼाण जॻहि ते थो वञे, उनखे ॾिठल कोन्हे, उते जो माहौल जी ख़बर कोन्हे। पाण रोअंदो आहे, रोअंदे वेंदो आहे त उन अणॼाण जॻहि जे करे त मुंहिंजो उते अलाए छा थींदो। मूं त का बि तयारी कोन कई, मुंहिंजो कुझु ॾिठल बि कोन्हे, कंहिंसां वास्ता बि कोन्हनि। खणी नए शहर जो मिसाल ॾियूं। असां कंहिं बि नए शहर में वञूं था, मायूस थींदा आहियूं त उते मुंहिंजो वास्तो कोन्हे। मां सिर्फ़ु ट्रेन तां लही कंहिं शहर ॾे वेंदुसि, किथे बि वास्तो कोन्हे। हाणे मूंखे रहण जो बंदोबस्तु बि करिणो आहे, खाइण जो बंदोबस्तु बि करिणो आहे। असां हिकिड़े शहर जो रुॻो मिसाल था ॾियूं, पर हिकु अहिड़ी जॻहि ते वञूं था जितां को बि मोटी नथो अचे, उतां जो को हवालु खणी नथो अचे, उतां जी त का तयारी कोन्हे। माना असां सम्झो वॾी ग़फ़लत में आहियूं। अलाह पाक तव्हांखे, असांखे इन ग़फ़लतनि खां ॿाहिरि कढे। कोशिशि कंदा कयो त जेको कुझु तव्हां पंहिंजे लाइ कंदव, ज़िंदगी में कयो था, त तव्हां पंहिंजी आख़िरत लाइ बि कयो। इन में इहो फ़ाइदो पवंदो त जेको कुझु तव्हां कंदव आख़िरत लाइ, पंहिंजी तयारी कंदव, सभु कुझु जो बंदोबस्तु कंदव, त तव्हांजा बचड़ा जेके आहिनि त उहे बि तव्हांखे ॾिसी सिखी वेंदा, उन्हनि जी आख़िरत बि भली थींदी। सो ॿार खे तव्हां लख दफ़ा सम्झायो, ॿारु सम्झंदो कोन। जेको असांजो नसुलु आहे उहो ईअं न सम्झंदो, उहो असांजे कुझु करण सां सम्झंदो। असां जेको माहौल पैदा कंदासीं, असांखे जीअं कंदे ॾिसंदा ॿार त उअं ई कंदा। मिसाल तौरु असां सुबुह जो उथी, सवेर उथी सिरांदीअ मां मोबाइल कढी अॻ में ई ॾिसूं था। सुबुह जो उथी अगरि वज़ू कयूं, मुसलो खणूं, निमाज़ पढ़ूं ऐं अलाह सां रुजू कयूं, अलाह सां राब्ते में अचूं,
त ॿार ऑटोमेटिक ई इहो कमु शुरू कंदा। अगरि असां मोबाइल खणंदासीं त ॿार बि मोबाइल खणंदा, उहो पंहिंजी गेम में लॻी वेंदा, कंहिं बि सोशल मीडिया जे कंहिं प्लेटफॉर्म ते हलिया वेंदा। असां जेको कुझु कंदासीं ॿार उहे कंदा। ॾिसो हिन दुनिया में लखें करोड़े इंसान पैदा थिया, हलिया विया। के माण्हू पंहिंजी तयारी करे विया, के बग़ैर तयारी जे विया। उते छा थियणो आहे कंहिंखे ख़बर कोन्हे, सिर्फ़ु सवाइ अलाह जे। कंहिं बि इम्तिहान में तयारी थियल हूंदी त पेपर ॾियण में आसानी थींदी। असां कंहिं कॉलेज में वञूं था त पेपर जो टाइम हूंदो आहे त असां वॾी तयारी कंदा आहियूं। इहा ख़बर न हूंदी आहे त पेपर में ही सुवालु आहे, पर कहिड़ो बि सुवालु थी सघे, इन जे करे असां ट्यूशन बि कंदा आहियूं, असां लाइब्रेरी बि वेंदा आहियूं, असां हिकु हिकु खां पुछंदा बि आहियूं, पंहिंजी स्टडी कंदा आहियूं, वॾी तयारी कंदा आहियूं त जीअं असां इम्तिहान में पास थी वञूं, पेपर सही ॾेई अचूं। ऐं आख़िरत जी तयारी बि सेम ईअं ई आहे। तव्हांजी फुल तयारी हूंदी, बंदोबस्तु थियल हूंदो त यकीन कयो तव्हांखे का बि तकलीफ़ न हूंदी, तव्हांखे मायूसी न थींदी। ऐं पोइ तव्हां सोचींदो काश मूंखे हिकु मिंट जी मोहलत मिली वञे, मां जीअरो थियां, पंहिंजे पोयनि खे वञी सम्झाए अचां त आख़िरत जी तयारी ज़रूरु करे छॾियो। इहो ई तव्हांजे असुलु कम जो आहे। थी सघे थो त तव्हांजे हिकु शेर सां मुंहिंजी हीअ चयल ॻाल्हि कंहिंजी दिलि में वेहिजी वञे ऐं उहे पंहिंजी आख़िरत जी तयारी करे ऐं उहे पंहिंजे लाइ कुझु बंदोबस्तु करे। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।